Welcome to Time News Studios. You are watching 7 p.m. Bulletin. अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी मुलाक़ात। ज़रियनि जो चवणु आहे त बिलावल हाउस कराची में थियल मुलाक़ात 1.5 कलाक ताईं जारी रही। मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल ते ख़यालनि जी ॾे वठि। मईशत के कीअं हलाइणो आहे इहो सॼी दुनिया जो मसइलो आहे। पूरी दुनिया में ॿाड़ाई आहे, मईशत वेझी वई आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त असांखे हाउसिंग ऐं तामीराती सनत ज़रिए मईशत खे बहितर बणाइणो आहे। दुनिया में बैंकूं सभ खां वधीक कर्ज़ घरनि लाइ ॾिनियूं आहिनि। वज़ीर आज़म नए हाउसिंग स्कीम लाइ 3 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾियण जो ऐलान कंदे चयो आहे त स्कीम तहत पहिरें मरहले में 1 लाख घरनि जी दावत ते 3 लाख रुपया सब्सिडी ॾिनी वेंदी। 375 गज़ वारे घर लाइ कर्ज़ ते रुगो 5% व्याज ॾियणो पवंदो। बाक़ी वफ़ाक़ी हुकूमत सब्सिडी ॾींदी। इहा रिआयत रुगो 1 साल लाइ हूंदी। इमरान ख़ान चयो त तामीराती शोबे बिल्डर्स लाइ 1 विंडो ऑपरेशन करे रहिया आहियूं। सभु सूबा बि उन ते अमल करे रहिया आहिनि। जो फैसला चीफ जस्टिस साहब ने किया है, मैं नहीं समझता दुनिया में यही एक सिस्टम चल सकता है कि फौरी इंसाफ मिले और ये लोग रोज आपके आधे टीवी प्रोग्राम ही खत्म हो जाएंगे, आपको वो इंटरटेनमेंट शुरू करनी पड़ेगी। ये सारे प्रोग्राम एक पाकिस्तान बदलने जा रहा है चीफ जस्टिस के फैसले के बाद। झाड़ू फिर जाएगा इलेक्शन से पहले पहले। इमरान खान 5 साल पूरे करेगा और इस अपोजिशन में कोई दम नहीं है। ABC की उनको तौफीक ही नहीं है। शहबाज शरीफ मेरी पार्टी का आदमी है, जैसा कहूंगा वैसा करेगा। चीफ जस्टिस जे फैसले खां पोइ पाकिस्तान तब्दील थियण वारो आहे। चूंडनि खां अॻु सभिनी ते ॿुहारो अचण वारो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त शहबाज शरीफ़ मुंहिंजी पार्टी जो माण्हू आहे, जीअं चवंदुसि हू तीअं कंदो। मौजूदा अपोज़िशन में को बि दम न आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान 5 साल पूरा कंदो। पहिरियां ई चई छॾियो हो त जुलाई महीनो अहम आहे, नाब के टार्ज़न जहिड़ा अख़्तियार मिली वेंदा। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान पानामा खां बि वॾो फ़ैसिलो ॾिनो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शेख रशीद चयो त रेलवे खाते में 50% नौकरियूं मुलाज़िम तंज़ीमूं खणी वेंदियूं आहिनि। ट्रेन जे सफ़र खे बहितर बणाइण लाइ ML1 ट्रेन खां सवाइ ॿियो को बि ऑप्शन नाहे। उन मां ई बुलेट ट्रेन ठही सघे। मौलाना फज़लुर रहमान इस्लामाबाद में धरने लाइ आयो त कुझु माण्हू चढ़ाई जूं ॻाल्हियूं करे रहिया हुआ। परवेज़ इलाही वज़ीर आज़म इमरान ख़ान सां ॻाल्हायो ऐं मशवरो ॾिनो त तशद्दुद में को माण्हू मरी वियो त केर बि ज़िम्मेवारी खणण लाइ तयारु न हूंदो। वज़ीर आज़म खे जवाबु ॾियणो पवंदो। काफ लीग अॻवान चौधरी शुजात हुसैन मौलाना फज़लुर रहमान जे इस्लामाबाद वारे धरने बाबति हिकु इंकिशाफ़ कंदे चयो आहे त परवेज़ इलाही जे मशवरे खां पोइ धरने ते चढ़ाई वारो फ़ैसिलो मुलतवी कयो वियो। मौलाना फज़लुर रहमान जे मामले ते संदन पार्टी मथां इल्ज़ाम लॻाया विया, पर परवेज़ इलाही जी ॿितरफ़ी सोच सां मामिलो बहितर नमूने हल थी वियो। इस्लामाबाद में हिकु पासे पुलिस बीठल हुई त ॿिए पासे मदरसनि जा शागिर्द मौलाना फज़लुर रहमान जे हुकुम जो इंतज़ारु करे रहिया हुआ। अहिड़नि हालतुनि में मौलाना फज़लुर रहमान ॾहाप जो सबूत ॾिनो। चौधरी शुजात वज़ीर आज़म इमरान ख़ान खे हिकु भेरो ॿीहर मशवरो ॾिनो आहे त मसइले खे मुशावरत सां हल करे सभु शयूं विसारे मुल्क खे बहरान मां कढण जी कोशिश कई वञे। सिंध के अंदर जिस तरह कराची में और शहरी इलाकों में अल्ताफ हुसैन का खौफ था, इस सूबा सिंध के अंदर इस मुल्क की सबसे बड़ी बीमारी का खौफ है। और वो बीमारी कोरोना नहीं है, उस बीमारी का नाम करप्शन और करप्शन का बादशाह आसिफ जरदारी है। वो जो महबूब हैं पूरे अवाम के, उनको किस बात का खौफ था कि इतनी ऊंची दीवारों के पीछे छुपे बैठे। जरा मुझे ये तो बता दें कि मुर्तजा भुट्टो के कातिलों को क्यों नहीं पकड़ा गया? उसके ऊपर जो इन्वेस्टिगेशन है उसको पब्लिक क्यों नहीं करते? वो तो पुलिस की गोलियों से मरा था। सवाल ये मैं पूछता हूँ कि आओ बताओ कि पुलिस के ऑपरेशन का ऑर्डर किसने दिया, फिर फायरिंग का ऑर्डर किसने दिया, फिर वो जो पुलिस वाले ने खुदकुशी की वो क्यों की, और आज तक उसकी इंक्वायरी के ऊपर किसी को जिम्मेदार क्यों नहीं ठहराया? कितने साल और गुजरेंगे जब तुम बताओगे इस मुल्क के लोगों को कि मुर्तजा भुट्टो का कातिल कौन?
ॿुधायो वञे त मीर मुर्तज़ा भुट्टो ख़िलाफ़ पुलिस ऑपरेशन ऐं फायरिंग जो हुकुम कंहिं ॾिनो। पीपल्स पार्टी हुकूमत मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल वारी जांच रिपोर्ट अञा ताईं पधरी छो नाहे कई। अपोजिशन लीडर फिरदौस शमीम नक़वी उज़ैर बलोच जी JIT में सिंध सरकार जे ॿिनि नुमाइंदनि तरफ़ां मुबैना तौर सहियूं न करण वारे मामले जी जांच कराइण जो मुतालबो कंदे चयो आहे त असां ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जो दिफ़ा छो कंदासीं। उन आसिफ़ ज़रदारी सां गॾु डिघो अरसो गुज़ारियो आहे। छा पीपल्स पार्टी ख़ौफ़ में मुब्तला आहे जो मिर्ज़ा मथां संगीन इल्ज़ाम मढ़ण बावजूद संदसि ख़िलाफ़ कार्रवाई नाहे कई वई। सिंध जे ऑफिसर्स में सभ खां वधीक ख़ौफ़ आसिफ़ अली ज़रदारी जो आहे। खेनि ख़बर आहे त को कमु करण जी सूरत में साणनि कहिड़ो हशर कयो वेंदो। जिन लोगों की मरूने मिन्नत आपको इज्जत मिली, आपको मकाम मिला, आपने बहुत कुछ बनाया, आलम इस्लाम की पहली खातून स्पीकर बन गई, कुछ इंसान को एहसास होना चाहिए कि हम किन की बदौलत हैं। जुल्फ़कार मिर्जा जब बिल्कुल आपे से बाहर हो गया, जब उसकी समझ में कोई चीज नहीं आ रही थी, जब उसने नहीं आ रही थी, जब उसने बहुत ज्यादा हालात खराब कर दिए तो उनसे वजारत ली गई, लेकिन उसके बाद भी जब सिलसिला नहीं रुका तो बिल्कुल उनसे अलग कर दी। 2011 के बाद जब जुल्फ़कार मिर्जा पीपल्स पार्टी की क़यादत पर गरज रहे थे, बरस रहे थे, बहुत सारे इल्ज़ाम लगा रहे थे, तो मोहतरमा कौमी असम्बली की स्पीकर थी और उस वक्त मोहतरमा ये कहती थी कि जुल्फ़कार मिर्जा गलत है। जुल्फ़कार मिर्जा को वज़ीर दाखिला बनाना शायद फैसला दुरुस्त नहीं था। उसका खुमियाजा पार्टी ने भी भुगता है और आसिफ़ अली ज़रदारी साहब ने भी भुगता है और हमारी मोहतरमा फरियाद ठाकुर साहब भी भुगत रहे हैं, हम भी भुगत रहे हैं। तो वो फैसला गलत साबित हुआ है। लेकिन अगर आप अमन कमेटी और पीपल्स पार्टी को जोड़कर पीपल्स पार्टी को सजा देना चाहते हैं तो जुल्फ़कार मिर्जा उसमें माइनस नहीं हो सकता। पहले उसको कोई सजा मिलेगी तो फिर हमारा नंबर आएगा। जुल्फ़कार मिर्ज़ा के घरु वज़ीर बणाइण वारो पार्टी जो फ़ैसिलो ग़लति हो। आसिफ़ ज़रदारी फरियाल टालपो रही, असां सभु उन नतीजो भोगे रहिया आहियूं। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त असां जुल्फ़कार मिर्ज़ा जो गंद साफ़ कयो, हाणे उनखे हुरस ॾियो पियो वञे। जुल्फ़कार मिर्ज़ा 2011 में पीपल्स पार्टी मथां धड़ाधड़ इल्ज़ाम लॻाए रहियो हो त तॾहिं स्पीकर जे उहिदे ते वेठल फ़हमीदा मिर्ज़ा पंहिंजे मुड़ुस लाइ चयो हो त हू ग़लति करे रहियो आहे। आसिफ़ ज़रदारी फ़हमीदा मिर्ज़ा खे इस्लामी दुनिया जी पहिरीं स्पीकर बणायो। हू हींअर जेका कुझु आहे आसिफ़ ज़रदारी जे थोरनि सां आहे। अली ज़ैदी वटि सबूत आहिनि, अदालतुनि में उज़ैर बलोच केस में शाहिदियूं पेश छो नथो करे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त PTI वारा पेट्रोल खंड ऐं काबीना मेंबर्स में छिकताण तां ध्यानु हटाइण लाइ ड्रामो करे रहिया आहिनि। सईद गनी चयो त उज़ैर बलोच जी रिपोर्ट ते वावेला कंदड़ PTI वारनि बल्दिया आस्थाने जी रिपोर्ट खे स्क्रीन तां ग़ाइब करे छॾियो। रिपोर्ट में वफ़ाक़ी हुकूमत जी इतिहादी जमात जे माण्हुनि जा नाला आहिनि। उज़ैर बलोच पीपल्स पार्टी ख़िलाफ़ एहतजाज करे रहियो हो त PTI सूदो समूरियुनि वॾियुनि जमातनि साणुसि राब्ता करे पार्टी में शामिल थियण जूं आछूं कयूं। अली ज़ैदी, सदर आरिफ अलवी ऐं गवर्नर इमरान इस्माइल उज़ैर बलोच सां ॻाल्हियुनि लाइ हिकु कमेटी बि जोड़ी हुई। खेसि दावतूं ॾींदा रहिया आहिनि, उन ते केरु बि ॻाल्हाइण वारो न आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट खंड कमीशन जी रिपोर्ट तहत कार्रवाई वारे हुकुम ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील मंज़ूर करे छॾी। रिपोर्ट तहत शुगर मिल्स मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाई खां रोकण जो हुकुम ॾियण वारी इस्तदा रद्द। अदालत शुगर मिल्स मालिकनि जी दरख़्वास्त ते वफ़ाक़ी सरकार, घरू सेक्रेटरी, FIA ऐं इंक्वायरी कमीशन खे नोटिस जारी करे छॾिया। जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस मियां गुल हसन ते ॿधल ॿ रुकनी बेंच ॿुधणी बाद शुगर मिल्स एसोसिएशन तरफ़ां दाख़िल करायल इंट्रा कोर्ट अपील मंज़ूर कई। नेपरा अवामी ॿुधणी बाद कराची में बदतरीन लोड शेडिंग की जांच लाइ DG मॉनिटरिंग एंड इन्फोर्समेंट की सरबराही में 4 रुकनी कमेटी जोड़े छॾी। नेपरा चेयरमैन की सदारत हेठि ॿुधणी दौरान शहरियुनि, चूंडियल नुमाइंदनि, वापारियुनि, सहाफ़ियुनि ऐं समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि बि शिरकत कई। नेपरा तर्जुमान चयो आहे त जांच कमेटी कराची जो दौरो कंदी ऐं ईंदड़ हफ़्ते अथॉरिटी खे तफ़सीली रिपोर्ट पेश कंदी। रिपोर्ट की रोशनी में लोड शेडिंग के हवाले सां एक्शन खंयो वेंदो। कराची में जमात इस्लामी जो सिंध हाई कोर्ट ॿाहिरां मुज़ाहिरो के इलेक्ट्रिक जो लाइसेंस रद्द करण जो मुतालबो। हाफ़िज़ नईमुर रहमान ऐं ॿियनि अॻवाननि सुभाणे 4 वॻे शारा फैसल ते नर्सरी वटि धरणे जो ऐलान कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी, नवाज़ लीग, PTI ऐं MKM के इलेक्ट्रिक जा कर्ता धरता आहिनि। PTI हुकूमत जा चूंडियल अॻवान के इलेक्ट्रिक ख़िलाफ़ पॉइंट स्कोरिंग लाइ एहतजाज करे रहिया आहिनि। PTI अॻवाननि जो कराची में के इलेक्ट्रिक जी हेड ऑफिस आॾो अॼु बि एहतजाज।
हैदराबाद में बिजली की बंदिश खिलाफ जियो और कॉलोनी जा रहवासी रोडन ते निकिरी आया। लतीफ़ाबाद पुल ते धरणे दौरान पुलिस चकियूं शहरियुनि जो चवणु आहे त 5 ॾींहनि खां सॼा ट्रांसफार्मर्स तब्दील करण लाइ रिश्वत घुरी पई वञे। हेस्को जे नाहिलो अमलदारनि खिलाफ़ कार्रवाई करे बिजली बहाल न कई वई त रेलवे ट्रैक ते धरणो हणी ट्रेननि जी अच वञ बंदि कई वेंदी। FBR में पेशी जे मौक़े ते चयो वियो त लठ हथ में खणी बहानो करे रही आहियां। अहिड़नि हरकतुनि सां दिली सदमो पहुतो आहे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी घरवारी सरीना ईसा FBR आॾो जंग जो एक्सरे बि पेश करे छॾियो। सरीना ईसा FBR आॾो बयानु ॾींदे चयो आहे त FBR में जमा करायल 6 सुफ़्हनि ते बदल टैक्स रिकॉर्ड जारी करे रही आहियां। मुंहिंजी ज़ाती मालूमात खे ज़ाहिर न कयो वञे। मीडिया में अहिड़ियूं बि ॻाल्हियूं कयूं वयूं जेके मूं न कयूं हुयूं। लियारी जनरल अस्पताल जे नर्सिंग स्टाफ के केतिराई भेरा मखसूस टोले पारां तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। नर्सिंग स्टाफ तहफ़ुज़ लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। दरख़्वास्त गुज़ारनि मौक़े में इख़्तियार कयो आहे त लियारी अस्पताल में नर्सिंग स्टाफ जी हयातियुनि खे ख़तरो आहे। असांखे चयो पियो वञे त लियारी जनरल अस्पताल में कमु न कयो। सिंध जो सिहत खातो ऐं MS तहफ़ुज़ फ़राहम करण में नाकाम थी विया आहिनि। दरख़्वास्त में सिक्योरिटी वधाइणी तहफ़ुज़ यकीनी बणाइण जो हुकुम ॾियण जी इस्तदा। सिंध सरकार जो मुलाज़िमनि खे एडहॉक रिलीफ ॾियण जे हवाले सां अहम ऐलान। 1 खां 16 ग्रेड ताईं एडहॉक मुलाज़िमनि जी पघार 10% वधाइण जो नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त 17 ग्रेड खां मथे वारनि मुलाज़िमनि जी पघार में 5% इज़ाफ़ो कयो वियो आहे। एडहॉक रिलीफ अलाउंस कॉन्ट्रैक्टी मुलाज़िमनि खे बि ॾिनो वेंदो। पघारुनि में वाध 1 जुलाई खां लागू थियण जो ऐलान। पीपल्स पार्टी MPA तंज़ीला कमरानी में कोरोना वायरस जो शिकार। रिपोर्ट पॉजिटिव अचण बाद MPA तंज़ीला कमरानी पान खे घर में आइसोलेट करे छॾियो। सिंध में कातिल वायरस कोरोना वधीक 36 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। 1468 नवां केसिस साम्हूं अची विया। सूबे में फौत थियलनि जो अंग 1713 ऐं मुतासिरनि जो अंग 1,02,368 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना जा अंग अखर जारी कंदे चयो आहे त कराची में कोरोना जा 592, हैदराबाद में 82, शहीद बेनज़ीराबाद में 72, घोटकी में 71, खैरपुर में 54, टंडोल हयार में 50, सखर में 47, जामशोरो में 42, ठठो में 39, कश्मीर में 38, कंबर में 27, मीरपुर ख़ास में 26, जावल में 22, टंडो मोहम्मद खान में 20, बदीन में 16, शिकारपुर में 15 नवां केसेस रिपोर्ट। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस गुलज़ार अहमद सुप्रीम कोर्ट बार कम्प्लेक्स इफ्तिताह करे छॾियो। तक़रीब में जस्टिस उमर अता बंदियाल, जस्टिस याहिया अफरीदी, जस्टिस काज़ी अहमद ऐं ॿियनि जजिस तोड़े सीनियर वकीलनि जी शिरकत। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चयो आहे त इंसाफ़ जी फ़राहमी में वकीलनि जो सहकार चाहियूं था। बेंच ऐं बार हिक ॿिए खां धार न आहिनि। सिंधनि वास्तो सदाईं क़ाइमु रहंदो। तक़रीब खे ख़िताब दौरान चीफ जस्टिस चयो त कॉम्प्लेक्स लाइ हर क़िस्म जूं सहूलियतूं ॾियण लाइ तयारु आहियूं। सुप्रीम कोर्ट बार हॉस्टल ऐं 5 स्टार होटल जहिड़ियूं सहूलियतूं वकीलनि खे ॾिनियूं आहिनि। असां सुप्रीम कोर्ट बार जी मदद लाइ हर वक़्तु तयारु आहियूं। लाड़कानी ज़िले में 2020 जो पहिरियों पोलियो जो केस साम्हूं अची वियो। डोकरी जे कचे वारे इलाइक़े सीहड़ में 6 सालनि जी ॿारड़ी बादशाहज़ादी सरगानी जी खामी 2 मुतासिर DHO सैयद अतर शाह पारां नीगरी खे पोलियो जी तस्दीक। सुभाणे टीम उमारी वेंदी। साॻे इलाइक़े में 2019 में पोलियो जा 2 केस ज़ाहिर थिया हुआ। ऐं थरपारकर में वसकारे खां पोइ हिकु भेरो ॿीहर माकड़ जा कटक पहुची विया। छाछरो ई डाहली जे केतिरनि इलाइक़नि में माकड़ फसुल खाई नास करण लॻे। मारवाड़ा सख़्तु परेशान। थाणो बुलाखान में बि माकड़ सबबि आबादगारनि जा हथ मथे ते अची विया। हुकूमत खां फौरी माकड़ मार फुहारो करण जो मुतालबो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन समाचार बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।